उमर असांजे ॾेह में 3 टोल सुजनि, उमर असांजे ॾेह में 3 टोल सुजनि, हिकु मौत, ॿियो फोड़ाओ, टियों साईं खे सिकनि। तूं कीअं मथां तन उमर अलॻि अलॻि करीं। सो मेरे साथियों, सुखड़ न्याणियों, जिए लतीफ़ याद। थोड़ो जनरल ॻाल्हि ॿोल कयूं था हिन प्रोग्राम के हवाले से। ॾाढी ख़ुशी की ॻाल्हि आहे, हिकिड़ी उम्मीद जागे थी जॾहिं असां पंहिंजे नौजवान नस्ल के शख्सी तौर या कंहिंजी मार्फत, वॾनि जी या उस्तादनि जी मार्फत लतीफ़ साईं जे वेझो थियण जी कोशिश कनि था। शाबाश ॾींदासीं उन्हनि खे। असां उन्हनि खे पंहिंजी सतह ताईं परफेक्ट हुअण जी एक्सपेक्टेशन नथा रखूं त उन जा हेर कोन ॻणाइबा। त तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। ॿिए नंबर ते ॻाल्हि जेका आहे दगड़े साहब जी, पर पुठ ॿुधो पढ़ियो बि आहे साईं खे। प्रोग्राम खां अॻु में कुझु असांजी ॾे वठ बि थी ॻाल्हियुनि जी। मूंखे बि शौक़ु हो त साईं ॻाल्हाए कुझु ॿुधिजे। ऐं इहो ख़्यालु साईं जो जंहिंसां मां मुतफ़िक़ आहियां। ऐं हुतां ई ते मूं साईं मुज़फ़र सां ॻाल्हि कई त अलामा काज़ी जो हिकिड़ो कॉल हुयो त लतीफ़ साईं पंहिंजी जाइ ते अज़ीम आहे, असां हुनखे पंहिंजे अकुल हार किरायो आहे। हुनजी अज़मत अञा मथे आहे, असां पंहिंजे अकुल हार किरायो आहे। पोइ बि जो कुझु थिए थो, जंहिं रंग में थिए थो, जंहिं रुख खां थिए थो, कुझु थिए थो, पोइ अॻिते इनफ़रादी तौर ते उन सिखण वारे जी अहलियत, सलाहियत, ज़ौक़, कोई शिकायत हो केतिरो अॻिते पंधु करे थो। मां पंहिंजे लाइ कुझु नथो चवां, सिर्फ़ु लतीफ़ साईं जो मूंखे बेत यादि थो अचे त पढ़ण त पुरझण न त पढ़णु आहे मज़ाक, पढ़ण त पुरझण न त पढ़णु आहे मज़ाक, सबक सुपेरियां जे अंदरि कयो ताक, तूं पढ़तो रख चिपाक, ऐं हर्फ़ न ॼाणा हिकिड़ो। या मिल्टन जो हिकिड़ो कोटेशन आहे हिकिड़ी, कंहिं पुछुसि तूं एतिरो कुझु ॼाणी थो, त हुन चयो त जेको कुझु मां ॼाणा थो कुझु नथो ॼाणा। मां उन नंढड़े ॿार वांगुरु समुंड जे किनारे ते कनकरियूं मेड़ियां थो पियो। त डंगड़े साहब, असां त अञा मयारी आहियूं उन हवाले सां। असां बि लतीफ़ साईं अञा मोतियुनि खे, हीरनि खे हथ कोन करे सघिया आहियूं, पर उन किनारे जे आस पास भटकऊं पिया। अञा सोक्रेटिस खे पढ़ण लाइ जॾहिं चयो वियो त शागिर्दनि उनखे क्लास में तंग पे कयो, हीउ सुवालु ॿुधाए, हीउ सुवालु ॿुधाए, हीउ सुवालु ॿुधाए। कुझु जवाबु ॾिनई, कुझु न ॾिनई। हिकिड़े शागिर्द तंज़िया हूंदा असां चयोसि त पोइ बाक़ी पघार छा थो वठे? चई त मूंखे पघार उन शइ जी मिले थी जेतिरो मां ॼाणा थो, एतिरो कुझु नथो ॼाणा जंहिंजे एवज़ दुनिया जा खज़ाना बि जेकर पे कयो त पूरा कोन पवंदा। बहरहाल असां सिखड़ाट आहियूं, सिखूं पिया। इहा बि यार जी चङाई आहे जो जेतिरो बि करे सघिया उन लाइ हुन असांखे चूंडियो आहे हिकिड़ो, इहा हुनजी महिरबानी आहे। अॼोके प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हियूं घणियूं करणियूं हुयूं, कुझु थी वियूं आहिनि। ऐं वॾी ख़ुशनसीबी इहा आहे अॼु जेका मूंखे महसूसु थी आहे ॿारनि जी तक़रीरुनि मां, त लतीफ़ साईं जो क़ौमी पहलू जेको आहे उन खे खयो वियो आहे, जेका अॼु असांजी ज़रूरत आहे। न त असांजे सीनियर अदीबनि साईं खे मज़हब ताईं, तसव्वुफ़ ताईं, इंसानी क़दुरु, अख़लाक़ी क़दुरु वग़ैरह इसते महदूद पे रखियो आहे।
चई नथो सघिजे ॼाणी वाणी कयूं या हुनजी पंहिंजी ज़हनियत सोच ईअं हुई या हुन लतीफ़ साईं खे सिर्फ़ु हिकु पीर हिकु सूफ़ी हिकु वली जी हैसियत में बि ॾिठो हिकु इनकलाबी शाइर जी हैसियत में हुन न पे ॾिठो बहरहाल उहे ॻाल्हियूं अलॻि आहिनि हिकिड़ो बेत आहे न का झल न पल न को रावर ॾेह में न का झल न पल न को रावर ॾेह में आणियो विझ न आवरे रोड़ियो रता गुल मारो पाण अमुल मलीरो मरकणो इन बेत ते जॾहिं मां सोचींदो आहियां त लतीफ़ साईं जे तख़यल वारी उहा सिंध लतीफ़ साईं जे तख़यल वारो उहो समाज जेको हिन बेत में आहे उहो अॼुकल्ह असांखे नज़र कोन थो अचे दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि में इंटरनली भली हो केतिरा सुलझल सुधरियल हुजनि पर उन जूं ख़ारजा पॉलिसियूं में बैरूनी उन जा जेके मामला आहिनि उहे वरी उहे शैतानी आहिनि आलमी कॉन्टेक्स्ट में त ॿी जेका ॻाल्हि आहे हिते त लतीफ़ साईं दुनिया जो वाहिद शाइर आहे जेको पंहिंजी धरती सां एॾो जुड़ियल आहे जेकॾहिं लतीफ़ खे सिंध खां अलॻि कंदो त सिंध पंहिंजी सुञाणप विञाए वेंदी जेकॾहिं सिंध खां लतीफ़ साईं खे अलॻि कंदो त शायदि लतीफ़ पंहिंजी सुञाणप विञाए वेंदो सिंध खे सम्झणो आहे त लतीफ़ साईं खे सम्झणो आहे लतीफ़ साईं खे सम्झणो आहे त सिंध खे सम्झणो आहे ॿई लाज़िम मलज़ूम आहिनि कंहिं दोस्त मूंखां सुवाल कयो त लतीफ़ साईं जी शाइरी में जेको एतिरी गहराई आहे एतिरी फिक्री वैराइटी आहे या एॾी जेका उॾाम आहे ख़्याल जी छा उहा सिंध जहिड़ी तहज़ीब जे करे आहे या साईं जी पंहिंजी शाइरी जी कीमियागरी जे करे हुन सिंधी समाज कल्चर सकाफ़त मजमूई तरह सां जेका क़ौमी सुञाणप आहे उन खे साईं एॾो अज़ीम करे पेश कयो आहे मुंहिंजी इहा ॿिन्ही जी ख़ुशि नसीबी आहे जो साईं खे शाइरी जे सब्जेक्ट मैटर लाइ सिंध जहिड़ी धरती सिंध जहिड़ी सकाफ़त मिली ऐं सिंध जहिड़ी हेॾी अज़ीम सकाफ़त खे क़ौम खे लतीफ़ साईं जहिड़ो शाइर मिलियो इन्हनि खे असां अलॻि नथा करे सघूं अञा बि मां वाज़े कयां जेकॾहिं लतीफ़ साईं जी शाइरी खे मुजस्सिम सूरत ॾिसणो आहे त तव्हांखे सिंध ॾिसणी पवंदी ऐं जेकॾहिं सिंध खे तव्हांखे लफ़्ज़नि में ॾिसणो आहे त लतीफ़ जे रिसाले में ॾिसणो पवंदो हाणे इहे ॻाल्हियूं छो थो कयां मां त पहिरियों जेको बैत पढ़ियोसीं त न का झल न पल न को रावर ॾेह में का रोक टोक कान्हे का पाबंदी कान्हे का झल कान्हे को कानून कोन्हे टैबूज़ जेके चइजनि उहे का रुकावट कान्हे का हेठि मथाई कान्हे का न को रावर ॾेह में रावर लुग़वी माना में ढल महसूल जे हवाले सां पर उनखे जीअं इस्लामी दौर हो त उनखे ॿिए नाले सां सॼो पियो वियो हिन दौर में ॿिया लफ़्ज़ अची विया आहिनि अंग्रेज़ वटि टैक्स जे लफ़्ज़ में आहे त वक़्तु गुज़रण सां इहा टर्मिनोलॉजी तब्दील थींदी आहे पर माण्हू जो रत ई पघर जे पोरे खे लुटियो वेंदो आहे हिन हवाले सां उहो रावर न लुटेरो बि कोन्हे को ॾंड वठंदड़ बि कोन्हे को भते ख़ौर बि कोन्हे को चंदो वठंदड़ बि कोन्हे को इन रावर खे मां ईअं लुग़त खां हटी करे कॉन्टेक्चुअल मीनिंग में मां ईअं ॾिसंदो आहियां त अहिड़ो आइडियल समाज साईं जे तख़यल वारो उहो समाज साईं जे तख़यल वारी उहा सिंध जेका साईं चाहे पियो मजमूई तौर ते साईं जे तख़यल वारी दुनिया छो जो हुन पूरे आलम लाइ दुआ घुरी आहे उन ते जॾहिं मां सोचींदो आहियां ॻाल्हाईंदो आहियां वेझड़े में मूं कुझु लिखियो बि इन ते ख़ुशनसीबी आहे तव्हांजी तव्हां उन धरती सां वेठा आहियो वेझो वेठा आहियो
मुमकिन आहे मुंहिंजी हिन आइडिया सां केरु दोस्त मुतफ़िक़ न बि थियनि, पर मुंहिंजी बि पंहिंजी एनोलॉजी आहे, पंहिंजो हिकिड़ो मंतक आहे। त इन बेथ जे कॉन्टेक्स्ट में जेको साईं जे तख़यल वारो समाज आहे, उहो मुहिन जे दड़े जो 4000 साल अॻु वारो हथियारनि ऐं मज़हब खां पाक समाज आहे, मुआशिरो आहे। छो मुंहिंजे दड़े जे खंडरनि मां स्टोपा पोइजी ठहियल आहे ॻाल्हि, त जंहिंखे तव्हां भली कहिड़े मज़हब सां सिंबलाइज़ कयो वञे, रिलेट कयो। मुंहिंजे दड़े जे खंडरात मां ॿ शयूं असांखे नज़र नथियूं अचनि। हिकु इबादत गाह न मिली आहे, ॿी का महलात असांखे न मिली आहे, को किलो को कोट कोन्हे को, माना बादशाहत शहनशाहत कान्हे का, प्लस मज़हब बि कोन्हे को। इन्हनि ॿिन्ही शयुनि जे न हुअण जे बावजूदि इंडस एज द राइटिंग सिस्टम, इंग्लिश में किताब अतामल खान बम्बरे तर्जुमो कयो आहे, छपियो न आहे, प्रेस में आहे। मूंखे हिकिड़ी कोटेशन हथ अची वई, सेंस हुनजो कन्वे कयां थो तव्हांखे। हुन चयो त सिंधू सभ्यता जी इहा ख़ासि ख़ूबी आहे जेका मिस्र ऐं सुमेर यानी मेसोपोटामिया जी तहज़ीब में कान्हे का। ऐं हिन लिखियो त ईअं न सम्झणु घुरिजे त जेकॾहिं सिंधू सभ्यता जे खंडरनि में का महलात या इबादत गाह न मिली आहे त को इहा सभ्यता सुधरियल न हुई। पर चई थी ग़लति आहे, पर चई थी इहा त चङी ॻाल्हि आहे, चङी ॻाल्हि जो दलील आहे, साबिती आहे त इन्हनि ॿिन्ही शयुनि जे न हुअण जे बावजूदि हिकु एॾो सुधरियल समाज, पुरअमन समाज, ख़ुशहाल समाज हो। मज़हब बि न आहे, रियासत बि कान्हे का, पोइ बि इहो मज़हब सुधरियल आहे, मुआशिरो सुधरियल आहे। अॻिते ही चए थो इहा ख़ूबी जेका मेसोपोटामिया ऐं मिस्र जी शहनशाहत में रियासत ऐं उन रियासत जी मार्फत मज़हबी कट्टरपण जेको आहे उहो सिंधू सभ्यता में कोन्हे। ईअं ई हितां थोरो बेत जे पस मंज़र में था हलूं त असां पंहिंजे उन पुराणे तारीख़ी वरसे खे सम्झूं, पोइ लतीफ़ साईं जे दौर ते तारीख़ खे ॾिसंदासीं। इन एॾे वॾे ॾाहे इंसान जी 5000 साल डिघी ग़ुलामी, पूरी दुनिया जी ग़ुलामी, उन में ही माण्हू कीअं थो पैदा थिए, कहिड़े फ़िक्र सां साम्हूं थो अचे, हू छा थो चाहे। त थोरो इन पस मंज़र में थोरियूं ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। उन ई तहज़ीब लहजे जी हाणे कोटेशन पढ़ीसीं, एडवर्ड बेगन डिगिंग फॉर हिस्ट्री, उन में लिखियो मेहराण वादी जी तहज़ीब उन तुलसमी जन्नत यानी यूटोपिया, ख़याली दुनिया जे ख्वाब जो ताबीर ॻोल्हे लधो हो। यूटोपियन वर्ल्ड ख़्याल में अमली नथी थी सघे, इंग्लिश वर्ड आहे, उन जे ख्वाब जो ताबीर ॻोल्हे लधो, जंहिं दुनिया में अमुन ऐं आसूदगी जो आदर्श हासिल करे चुकी हुई, जंहिंजी दौलत जो को थोरो हिसो बेदिफ़ा या उन अॻु भराई करण लाइ हथियार बंदी ते ख़र्च न थींदो हो। ऐं इहा ई जन्नत आहे जेका कंहिं माक़ूल इंसान जे तसवर में अची सघे थी। अॻिते अहिड़ी ॻाल्हि कंदासीं, पर मां कोटेशन पढ़ी वेठा ॿी हिकिड़ी। सुमेरी तहज़ीब ये मफ़रूज़ा रद्द थी विया आहिनि हींअर, ताके चवंदा आहिनि ग्रीन बेल्ट, इराक, बेबलोन, सुमेरी तहज़ीब रद्द थी चुका आहिनि हींअर। उते सिंधी माण्हू जी हितां उते सिंधी माइग्रेशन थी आहे, उते वञी करे पंहिंजे देश खे हुन न विसारियो आहे। पोइ उतां जे खंडरात में जेके मूर्तूं मिलियूं आहिनि या जेके पथर जूं तख़्तियूं मिलियूं आहिनि, कुतबा मिलिया आहिनि, उन में हिकिड़ी कुतबे ते लिखियलु आहे, इहो सिराज मेमण पंहिंजी किताब सिंधी ॿोली अंग्रेज़ी सिंधी में बि आहे, हुन में कोट कयो अथई। उहो मुल्क जेको सुमेर जे ओभर ॾे आहे, जितां ॿेड़ियुनि जे ज़रिए घणो कुझु हिते अचे थो,
वो अड़ो मुल्क है जिता सिज उभरे तो वो बेश्त है, जिते को मरीज कोने, जिते बेवाहूं यतीम बार कोने, दुनिया जा समूरा मुल्क दिलमोन दे पंहिंजूं शयूं मोकिलिन था। ये गैरन जा कम आहिनि, ये ना त असां हक़ीक़त में पाण चई आहे इहा ॻाल्हि। धारियुनि माण्हुनि मुंहिंजे दड़े जा 3 तह आहिनि, हे त मथियों तह जो बि 10 सैकड़ो मस खोटराई थी आहे। ही चंद कोटेशंस तॾो की तहज़ीब जेका मां हथियार ऐं मज़हब खां पाक दौर मुंहिंजे दड़े जो सॼा थो, जॾहिं 1500 कमल मसीह ताईं पोइते 4000 साल, ऐं इहे 4000 साल नरगो सिंधी तहज़ीब, सिंधी सभ्यता पुरअमन ऐं खुशहाल रही आहे, पर आज़ाद भी रही आहे, ग़ुलाम न रही आहे इन पीरियड में। पर मज़हब ऐं रियासत खां, हथियार खां बेनियाज़ आहे, पाक आहे, इहे ॿई शयूं हुते रही न आहिनि। चवण जो मक़सदु असां रियासत या चङनि मुड़सनि लीडरनि या कंहिं सियासी सिस्टम खां सवाइ ऐं मज़हब खां सवाइ बि तरक़ी करे सघूं था, अहिड़ो खुशहाल मुआशिरो क़ाइमु करे सघूं था, जंहिंखे अॼु जे दौर में दुनिया सेकुलरिज़म चए थी पई। ऐं इन तहज़ीब खे, इन मुंहिंजे दड़े खे मुमकिन आहे साईं रंगड़े साहब मूंसां मुतफ़िक़ न थिए, पर मां पंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी आॾो रखां थो तव्हांखे। मुहाई लफ़्ज़ लतीफ़ साईं 4 दफ़ा रिसाले में इस्तेमालु कयो आहे, ऐं मुंहिंजे इल्म में जेसि ताईं ॻाल्हि आहे त इहो लफ़्ज़ कंहिं ॿिए शाइर इस्तेमालु न कयो आहे। 4 बेत मां पढ़ां थो, बेत जे कॉन्टेक्स्ट में उन मुहाई लफ़्ज़ जी निस्बत साईं कहिड़े किरदार सां ॾिए थो, कहिड़ी शख़्सियत सां ॾिए थो, उहो कहिड़नि गुणनि जो मालिक आहे उहो किरदार, उन मां पोइ अॻिते ॻाल्हि हलायूं था। अॻियां अॼु न वटि पोयनि सिर संभाया, अॻियां अॼु न वटि पोयनि सिर संभाया, काट पोइ क़बूल में मछण भाई घटि, मथा मुहायनि जा प्या न ॾिसी पट, कलाड़ के हट कुसण जो कूट वही। हाणे हे कुर्बानी जो किरदार, इहो साॻियो बेत हुयो जॾहिं पहिरीं नंढड़े लेवल ते बगावत थी सब कॉन्टिनेंट में, अंग्रेज पीरियड में 58 में शायद थी, जलियांवाला बाग में। हैदराबाद हिकिड़ी सिंधी अख़बार एडिटर लिखियो, उन जे एडिटर जे शुरू में टाइटल तोड़ियो बेत ॾिनो हुई। सोरले तलूं ते ऑफिसर हुयो, हुन जे ॾाढो अख़बार आई बेत पढ़ी त हिनखे बगावत जी ॻाल्हि महसूस थी। एडिटर खे घुराई, चई तूं असांजे ख़िलाफ़ बगावत तो फैलाई, बागाना मवाद छपियो अथई। चईसीं मुंहिंजो न आहे, चई कंहिंजो आहे, चई शाह लतीफ़ जो आहे। एक्सटेम्पोर ॻाल्हि थींदी रही, चई किथे आहे, चई 40-50 किलोमीटर फलाणे पासे। ऑर्डर कयईं त गिरफ़्तार करे अचोसि। पोइ हुन चयो कि भला हो 200 साल अॻु विसाल करे वियो आहे। हिन हमराह ओॾी महिल ई जीअं जज फ़ैसिले ॾियण महिल पेन खे ज़ोर ॾेई भञींदा आहिनि, चई त 200 साल अॻु चयल शाइरी अॼु असांजे इक़्तिदार लाइ ख़तरो महसूस थिए थी। पोइ शाम जो मिर्ज़ा कलीज ऐं सांगी वारनि खे घुराई त मां हिन बेत जी हीअं माना कढी आहे, हीअ सूरत हाल की आहे, हिन माण्हू जो तारुफ़ छा आहे, हीअ ॻाल्हि छा आहे। बहरहाल जेके ॻाल्हियूं थियूं त तूं बि सही आहे, इहा माना ईअं आहे, पर ही मजमूई तौर ते अमन मोहब्बत जो शाइर आहे, इंसानियत जो शाइर आहे। इहा टर्निंग पॉइंट हुई जॾहिं सोरले सिंधी सिखियो ऐं पोइ साईं ते पहिरीं PhD सोरले कई। हाणे इन ॻाल्हि खे वधाइण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो त हुन मुहाई लफ़्ज़ खे असांखे सम्झणो आहे त मथा मुहायनि जा प्या न ॾिसी पट, माना अहिड़ो सरकश किरदारु, अहिड़ो बहादुर किरदारु, अहिड़ो सूर्य किरदारु, अहिड़ो कुर्बानी ॾियण वारो किरदारु आहे, जेको सोरले पढ़ी बि महसूस करे थो पंहिंजी इक़्तिदार लाइ बगावत सम्झे थो। मतिलबु हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु आहे क़ौमी कॉन्टेक्स्ट में।
बबेत सुर केदारो में केदारो जे लाइक का भी तशरीह करण जरूरत कोने थी केड़ी हस्ती ले चयो वियो आहे। आया उजारीन तंक तरारियूं थियड़ा सांगियूं साउन हथ में कुल्हनो न लाहीन उभाई आहीन मुहाई मरण वरी लफ्ज़ मुहाई आयो आहे। बैत जे कॉन्टेक्स्ट में ॾिसियो त इहो लफ़्ज़ केॾी पॉजिटिव माना रखे थो। करबला जे मैदान में उहा धुर जेका मज़लूम आहे इमाम हुसैन उन ॾे इशारो आहे साईं जो त उभाई आहिनि मुहाई मरण लाइ। इन में ॿियो बैत आहे केदारो में केदारो ते असां कुझु दोस्तनि एतिराज़ या इख़्तिलाफ़ कया आहिनि त केदारो मुकमल तौरु करबला लाइ न आहे पर सिंध जूं जेके मुख़्तलिफ़ जंगियूं लॻियूं हुन के कुझु बैत उन देसी वाक़िअनि जो ज़िक्र बि कनि था। यूसुफ शाहीन भी हींअर किताब लिखियो उन में ज़िक्र कयो। बदरा बड़े साहब भी इहा ॻाल्हि कई जॾहिं बलोच साहब केदारो कढियो त मूं केदारे खे लतीफ़ साईं जो साबित करण लाइ मूं बि पोइ इहा ॻाल्हियूं कयूं हुते। बहरहाल तफ़सील में नथा वञूं पर हीउ बैत भी केदारो जो आहे। छपर जीअं पहूं तीअं ऋण गिझरायूं छपर जीअं पहूं जबल में जीअं बकरियूं रिढूं हूंदियूं आहिनि परे खां ॼण भितर लॻंदा आहिनि असांखे ॼण पखी आहिनि तीअं ऋण गिझरायूं ईअं ऋण ते करबला जे मैदान ते जंग जे मैदान ते केदारो जे मैदान ते ईअं ॿिजूं अॼु जमा थियो। वंका वंकनि गॾिया ड्रोड़ो ॾींहुं ॾहूं ड्रोड़ियो ॾींहुं ॾहूं मुहायन वहूं नीर महांगो कंदियूं मुहायन वहूं नीर महांगो कंदियूं। ॿिए ते तफ़सील में नथा वञूं पर मुहाई लफ़्ज़ ते ॻाल्हि आहे। चौथों बैत असांखे मिले थो सुर बिलावल में। अगरि असां ॻाल्हि पे कई साईं मुज़फ़र सां हिकु अपड़ो जेको साम्हूं ते सिर ॾिए थो उहो अपड़ो उठ पेर कीअं ठाहींदो त अपड़ा हिक खां वधीक आहिनि। असां तारीख़ी पस मंज़र में साईं खे नथा परखियूं त पोइ असां किरदारनि खे आइडेंटिफाई नथा करे सघूं उनजी तमीज़ नथा रखूं। अपड़ो जाड़े जो बि हो जुड़े जो बि हो जाड़े जो बि हुयो अपड़ो समो बि हुयो ईअं लाखे फुलाणी जा बि मामला आहिनि। बहरहाल इहे तारीख़ी में तहक़ीक़ कयल बि शयूं आहिनि। बेता अलाउद्दीन आयो खणी छल छुगेर अलाउद्दीन आयो खणी छल छुगेर कंहिं कंहिं हिम थियो कान छलींदो केर सूमरिन साम खई अबड़े ठाहियो उठ पेर हो मुहायन वीर पर मस्तूरातन मारियो हो मुहायन मीर मुहाई बहादुर चङा उन्हनि में मीर हो माना सूर्यो उन्हनि खां सरस हुयो पर मस्तूरातन मारियो अपने जुड़े जुड़े जॾहिं साम्हूं आयूं त ज़ाल ऐं माउ जे चवण ते त अलाउद्दीन जे ख़ौफ़ खां तूं साम्हूं न छल पोइ साम्हूं खे मोटाए छॾियो। लोकाद में बि इहे हवाला कुझु मिलनि था ईअं अपने जाड़े जी कुझु कयो। हिननि चइनि बैतनि खां सवाइ मुहाई लफ़्ज़ पूरे रसाले में किथे बि कोन्हे को ऐं मुंहिंजे इल्म में कंहिं बि राइटर कंहिं बि शाइर ही लफ़्ज़ इस्तेमालु न कयो आहे। ऐं हिन मुहाई लफ़्ज़ उन नहवी बनावटूं अलॻि आहिनि। उभाई आहिनि मुहाई मरण ते या मुहायन वहूं नीर महांगो कंदियूं मथा मुहायन या प्यार ॾिसी पट या हुयो हो मुहायन मीर पर मस्तूरातन मारियो। इन जी नहवी बनावटूं शाइरी तक़ाज़ा था त बदिलजनि थियूं। हाणे इन लफ़्ज़ जी निस्बत मुहिन जे दड़े ॾे आहे। इहो मुहन जो दड़ो बि न आहे मुहन जो दड़ो बि न आहे। अनवर पिरज़ाद बि इहा ॻाल्हि कई सिराज मेमण बि ईअं लिखियो आहे पोइ हुन में वधीक हुन दिलमून ठुल दिलमून अहिड़ी तरह नाला कढी कढी अॻिते आयो। जे तव्हां मोहन जो चओ था त मोहन नाले को बादशाह सिंध में रहियो कोन्हे अहिड़े दौर में। जे मोहन जो चओ था मोहलन जो चओ था त पोइ हर दड़े जो नालो मोहलन जो दड़ो 1 2 3 4 कयोसि त ही अंग्रेज़ी में भी MOHEN आहे मोहन। हिकिड़ो त मूं राति ई पढ़ियो त MOHAIN इहो त सिधो सो मुहीन थी वियो।
असां उन लफ़्ज़ खे मोहन या मोइन पोइ हिकु तरफ़ जमायत इस्लामी जी पहुचाई हुई त असांखे पंहिंजे क़ौमी वरसे खां नफ़रत ॾियारण लाइ हे हिंदुनि जो मामिलो हो, गुनाहगार हुआ, ऐबदार हुआ, तंहिं करे हिन ते कहर नाज़िल थियो, तंहिं करे हिन खे तव्हां ओन न कयो। इहे वॾियूं साज़िशूं थींदियूं रहियूं पुराणियूं, जीअं राजा ॾाढ़े मोहम्मद बिन कासिम जे मामले में बि थींदियूं रहियूं। त मोहन ऐं मोहन इन ॿिन्ही बदनियतुनि ते हिननि खे नाला ॾिना विया। असुल में लफ़्ज़ इहो मोहिन जो दड़ो आहे। दड़ो असां अॻु जी बि लफ़्ज़ आहिनि असां वटि, खटे ॾे बि दड़ो, हिते बि तव्हांजो मदे जी आस पास में बि दड़ो आहे। दड़े नाले सां असां आहिनि, ॾाढो कुझु बि लफ़्ज़ ॾिबो आहे पियो, दड़ो फलाणे जो दड़ो, फलाणे जो दड़ो। पोइ मीरनि जो टाइम में वरी टंडा, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलाया, टंडो फलाणो, या पंजाबी वटि चक नंबर फलाणो, चक नंबर फलाणो, इहे थींदो आहे पिंड नंबर फलाणो वग़ैरह। त बहरहाल हा देरा बि थिया। त हिन मोहाई लफ़्ज़ जिन चइनि शहरनि में इस्तेमालु साईं कयो आहे, उहे चारई हस्तियूं मोहाई जिन खे न सॼियो आहे, उहे पॉज़िटिव गुणनि जा मालिक किरदार आहिनि, नेगेटिव कोन्हनि। हाणे इहो मोइन जे दड़े लिखियो थो वञे। ताज सराई किताब लिखियो हो पणी लोक, सिंध जा पहिरियां रहवासी जॾहिं मौजूदा मैदानी इलाइक़ा पाणी हेठि हुया, ये खीरथर जबलनि ते उहे माण्हू रहंदा, उन्हनि खे पणी लोक सॾियो वियो आहे। वेदनि में उनजो ज़िक्र आहे। हे पोइ दरिया सिंध जे वोकरे जे करे ज़मीनूं आबाद थियूं, इंडिया जा मैदानी इलाइक़ा त हुया बि कोन। त पणी लोक जेके वरी हितां माइग्रेट थी विया, हिंदुस्तान में इलाइक़ो आहे पाणीपत, पानीपत बि सॾिबो आहे हुनखे। इहे हितां जा उहे पणी लोक आहिनि। ऐं तारीख़ वेझड़ जी बि साबित करे थी त पाणीपत वारी लड़ायुनि हिंदुस्तान जे मुस्तक़बिल सियासी फ़ैसिलनि जो रुख़ बदिलियो आहे। डिसाइसिव क़िस्म जूं फ़ैसिला लड़ायूं उतां थियूं। पर इहो साॻियो मोहाई सुरकामो ॾे वेंदासीं असां, मी मुहाणा लफ़्ज़ असांखे मिलनि था जेके पाणी सां तालुक़ रखंदड़ पोरियत, माना मुहाणा मीरभर उन लाइ इस्तेमालु थिए थो। त उहे पणी लोक जेके मच्छी जो या पाणी सां तालुक़ रखंदड़ हुआ, उन्हनि जो नालो हिन मुहिन जे दड़े ते पियो आहे। पोइ नवी बनावट वक़्त तौर ते हलंदे हलंदे वठी वई आहे। त हाणे जॾहिं साईं इहो इशारो जॾहिं ॾिए थो असांखे चइनि बेतनि में पॉज़िटिव एंगल सां ॾिए थो, ऐं जेको साईं जो बेत पढ़ियोसीं, न का झल न पल न को रौर ॾेह में, त 1500 क़बल मसीह जॾहिं आर्यनि धार्यनि हिते सिंध ते कब्ज़ो कयो, उन खां अॻु जा 4000 साल उहो आइडियल समाज आहे जेका न को झल न पल न को रौर ॾेह में, जंहिं ते ॿ टे कोटेशन्स बि पढ़ियोसीं। हाणे इन पस मंज़र में हाणे अचूं था वेझड़ाई वारे दौर में, त उन 4000 साल क़बल मसीह खां पोइ 5000 साल पूरी इंसान ज़ात, पूरी दुनिया जी हर क़ौम ग़ुलाम रही आहे। ये स्वीपिंग रिमार्क्स न आहिनि, तारीख़ जाचो आहिनि। माफ़ बि कजो, मज़हब जी ॿियाड़ में राति मूं किताब पे ॾिठो 18 काहूं सिंध ते इस्लामी दौर में थियो। पाण करीम जो विसाल 633 में थिए थो, 637 में पहिरियों हमलो सिंध ते थिए थो। सवाइ मौला अली जो दौर आहे 4 साल जो, जंहिंमें सिंध ते हमलो कोन्हे, ऐं हज़रत अबाबकर जो दौर जेको 1.5 साल गुज़रियो उहो कोन्हे, छो जो 33 ऐं 37 4 साल फ़र्क़ु आहे। पाण हज़रत अबाबकर 1.5 साल पीरियड हुयो, 1.5 साल या 12 महीना। बहरहाल मां कंहिं ते तनक़ीद कोन थो कयां, का मज़हबी कॉन्टेक्स्ट में कोन थो ॻाल्हायां। चवण जो मक़सदु इहो त असां जंहिं ख़ुशफ़हमी में हूंदा आहियूं, मुस्लमान भाइपी जे चकर में हूंदा आहियूं, मुस्लमान मज़हब जे नाले ते असां सॼो पंहिंजो घर वारे ॾींदा आहियूं, ऐं मां त चवंदा त हींअर असांखे ग़ुलामी जा दर्स असांखां उजरत वठी असांखे असांजी ग़ुलामी जा दर्स न था वञनि पिया। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजी हर मज़हबी तंज़ीम जो क़ौमी कॉन्टेक्स्ट में को किरदारु कोन्हे को। सिंध जो पाणी हुनखे पीअण लाइ बि खपे, ज़मीन लाइ बि खपे।
नौकरी हुनखे बि खपे, गैस पेट्रोल रोड रस्तो हुनखे बि खपे, पर का बि गादी, को बि हयाती या ममाती वारी गादी में को बि माण्हू शरीक न थींदो आहे। सभु शयूं हुनखे बि खपनि। त चवण जो मक़सदु मुंहिंजो इहो त असां जंहिं मुक़दस नारनि, नज़रनि, लफ़्ज़नि, अक़ीदनि जी आड़ ते ग़ुलामी खे तस्लीम करे वेठा आहियूं, पाण लुटायो आहे, पाण विञायो आहे, पंहिंजी क़ौमी तशख़ुस तां हथ खणी विया आहियूं कागज़ी फार्मूले ते, उन खां थोरो ॿाहिरि निकिरणो पवंदो असांखे, हक़ीक़तुनि खे मञणो पवंदो। तारीख़ जे कठड़ में बीहंदासीं त मसइलतुनि खे परे करणो पवंदो। भली कंहिंखे ॻाल्हि ॾुखी लॻे, मां पंहिंजी वित वसार फ़िक्र लतीफ़ सां मसइलत या मुनाफ़िकी नथो करे सघां। जेको मुंहिंजो अकुल इल्मु कमु कंदो मां उहे ॻाल्हाईंदुसि। त 5000 साल तारीख़ में सॼी इंसान ज़ात ग़ुलाम रही आहे। ऐं लतीफ़ साईं जो दौर 1689, 90, 1752 तो दौर के 50 साल अॻे पोइ बि खणी सघिजे थो। उन्हें दौर में भी मुश्किल सां 20 ख़ानदान पूरी दुनिया के कंट्रोल कनि था पिया। 20 ख़ानदान पूरी इंसान ज़ात के ग़ुलाम बणे वेठा आहिनि। पूरी हिन दुनिया जा वसीला, माल, मिल्कियत, रिसोर्सिस, उपतूं सभु हुन जे कंट्रोल में आहिनि। का क़ौम आज़ाद कान्हे का। कोलंबस जॾहिं अमेरिका वियो, असां अलाए कीअं पढ़ियो आहे, कीअं पढ़ायो वियो आहे असांखे, जेको अमेरिका ॻोल्हण कोन वियो, अमेरिका हमलो करणु वियो हो। ऐं तारीख़ लिखे थी जेको फरमान हे वठी वियो पोप खां, उन जो कोता पोइ सिर्फ़ु पगार रुगो कयो थो। 96% आबादी रेड इंडियंस जी हिन मारी हुई हुते। 4 स्पेन जो बादशाह, जंहिंखे अमेरिका जो इहो इलाइक़ो बि हुनजी बादशाही जो हुयो। इहो तसवर कयो। ब्राज़ील जी हाणे लेटेस्ट रिपोर्ट आई आहे, उते 90% आबादी मिलावटी आहे। मिलावटी, मां न्याणी वेठो, मां लफ़्ज़ क्लियर नथो ॻाल्हायां। माना एॾो उते कीस थियो, एॾो ज़ुल्म थियो। इहे उन दौर जे बादशाह आहिनि, उन्हनि 20 ख़ानदाननि मां कंहिं न कंहिं कयो आहे। ईंदासीं अॻिते। ईअं तव्हां चओ ॿी वर्ल्ड वार, पहिरीं वर्ल्ड वार में छा हशर थियो जापान वारनि सां? ताज़ो बांग्लादेश में छा कयोसीं? हक़ीक़त हुन ई किताब लिखिया पिया, मज़हब जी आड़ में थियो इहो। त जीअं अॼु दहशतगर्दी खे मुक़दस अक़ीदो जो नालो ॾिनो थो वञे, साईं जे दौर में ईअं कब्ज़ाखोरी, फुर, लुट, क़त्ल, गारत खे ग़ुलाम बणाइण माण्हुनि खे, उन दहशतगर्दी खे बि ईअं मुक़दस अक़ीदो सम्झो वेंदो आहे। फतोहात जो नालो ॾिनो वेंदो हो। तारीख़ के मफ़तूह के कोन गायो आहे, फातिहनि खे गायो आहे। अकबर द ग्रेट, सऊद द ग्रेट, अलेक्जेंडर द ग्रेट, ईअं। त साईं जो दौर कॉन्क्वर्ड वर्ल्ड, फातिह थियल दुनिया, ऐं साईं जो दौर फतोहात जो दौर। ये 2 मिसाल अॻिते खणी वियासीं। रूस जो एॾो वॾो इलाइक़ो जेको अधु यूरोप ऐं अधु सेंट्रल एशिया ते क़ाबिज़ आहे। हर साल 25,000 किलोमीटर हुन जी सरहद में इज़ाफ़ो थिए थो। ज़ार ख़ानदान जी हुते बादशाही आहे। मंचूरियन जी चीन में बादशाही आहे। सब कॉन्टिनेंट अफगानिस्तान ताईं तव्हांजो मुग़लनि वटि ग़ुलाम आहे। मुग़ल लोकल कोन हुया। उस्मानिया सल्तनत मिडल ईस्ट ऐं अफ्रीका जो मुल्क ताईं ऐं कुझु यूरोप जा इलाइक़ा उन जे कब्ज़े में हुया। यूरोप में हिकु ॿिए ख़ानदान जी बादशाही जेको अधु यूरोप ते बादशाही करे थो, पोइ उन नंढनि नंढनि मुल्क ते पंहिंजे हुनजा बालका छोकिरा वोकिरा बादशाहियूं था कनि पिया, जंहिंमें कैनेडा, ऑस्ट्रेलिया बि अची थी वञनि। हाणे तव्हां तसवर कयो त दुनिया जो कहिड़ो ख़ितो हुयो जेको चइजे त हक़ीक़ी वारसनि वटि हुयो, ऐं हक़ीक़ी वारस उन जा जेके से हाकिम हुया, या दुनिया जे कहिड़े खिते जो माली वसीला
उन्हनि हक़ीक़ी वारसनि जे हथ में हुया। इन कॉन्टेक्स्ट में, इन आलमी कॉन्टेक्स्ट जेका सूरत हाल बीहे थी, त कुझु बि न हुयो, सिंध समेत। ऐं माण्हुनि जो मरण, तबाही थियणु, उहे त अञा अलॻि जूं ॻाल्हियूं। इहा ई साॻी कंडीशन सिंध में आहे। अरहोन तुरखान खां पोइ मुग़ल दौर हिते आहे, सिंध ग़ुलाम आहे। अरहोन तुरखान दौर में अॻ में अरबी हुई ऑफिशियल लैंग्वेज, हिते दर्सी लैंग्वेज बि जाम झूणो। उन ज़ैली सां सरकार करे जाम तमाजी खे पहिरियों दफ़ो जेको लाथो धोखे सां, उहो बि वरी मज़हबी माण्हू उच वारा मज़लूम विच में आया। बहरहाल वरी इहो अलॻि पासो थींदो, पर मज़हब जी आड़ में माना हुनखे धोखो ॾेई गिरफ़्तार कयो जाम खे। पहिरें दफ़े जाम झूणो 18 साल हुकूमत कई। हुन पारसी पोइ दिल्ली दरबार जी फरमाइश ते पारसी ॿोली लॻाई। वरी जाम तमाशी ॿीहर आयो त हुन वरी अरबी लॻाई। उन दौर में सिंध में तुरखान अरगोन खां पोइ मोल, त पहिरें दौरनि में पारसी न पढ़ण ते जिभूं कटियूं वेंदियूं। मुग़ल दौर में वरी सिंधी पढ़ण ते जिभूं कटियूं वेंदियूं। एॾा वॾा वाक़िया आहिनि। ॾिसो त उन दहशतगर्दी केॾी आहे। पोइ साईं जा बेत कीअं था अचनि साम्हूं उन ते। ऐं इन ई लसानी ग़लबे खे साईं कीअं ललकारे थो, पियम पठाण सी ॿोली के न बुझनि। आऊं सिंधी जो सायो करियां, हू पारसी पुछनि। आऊं मुलातिन सरतियूं सुर भराया। या जे तूं पारसी पढ़ियो तोए होलो तोए ग़ुलाम। पारसी पढ़ी तूं कहिड़ो वॾो कारनामो कयो, रहे त उहो ई गोलो, उहो ई ग़ुलाम रहे। ॿधो जो ॿिनि ॻाल्हियुनि सो कीअं चाहे ॼाण। साईं खे ख़बर हूंदी, ॿधो जो ॿिनि ॻाल्हियुनि सिंधी में मुहावरो आहे, हरामी ॿार माण्हू खे चइबो आहे। ॿधो जो ॿिनि ॻाल्हियुनि सो कीअं चाहे ॼाण। साईं जी क़ौमी ग़ैरत ॾिसो, शऊर छा आहे। लिक में पंहिंजी शाइराना कीमियागरी में पर लफ़्ज़ कहिड़ो वॾो चयो, ॿधो जो ॿिनि ॻाल्हियुनि सो कीअं चाहे ॼाण। ईअं जेको ॿिनि ॻाल्हियुनि में ॿधो आहे, जेको तुख़्म जो हरामी आहे, उहो असांजो ॼाम कीअं थो थी सघे, उहो राबर कीअं थो थी सघे, उहो असांजो सोहो कीअं थो थी सघे। उञो तां आब घुरे, बुखियो तां ताम। इहा एॾी ख़सीस ॻाल्हि आहे तुंहिंजी पारसी पढ़ण। फितरी ॻाल्हि आहे त उञ लॻंदी पाणी पीबो, बुख लॻंदी मानी घुरंदो। इहो को वॾो कारनामो कोन्हे को। इहा आमन संदो आम ख़ासनि मञा कीअं न थिए। हीअ बि त उन वक़्त ते न आहे। अॼु बि हिनखे मयार करे सघो था त तव्हांजा लीडर केरु आहिनि, छा था ॻाल्हाइनि, कहिड़ी ॿोली था ॻाल्हाइनि, सम्झी सघो था। त चवण जो मक़सदु, उन दौर में जॾहिं हिकु अधु सिट इक़्तिदारी धुरियुनि जे ख़िलाफ़ लिखणु या हुनजी ॿोली जे ख़िलाफ़ लिखणु मौत खे दावत ॾियण जे बराबरि हुई। पर साईं चई ॾिनो पोइ, छो जो हुन हटणु झुकणु मुड़णु सिखियो ई न हुयो। सुती सेज हुयासि, मूंखे आ उथारियो। सुती सेज हुयासि। सोरन चए थो, लतीफ़ साईं जे दौर में सादात खे एॾो प्रोटोकॉल हुयो जो वक़्त जो हाकिम उन सां रीस कंदो हुयो। चाहिया हे बि सादातनि जागीरूं वरितियूं, तारीख़ शाहिद आहे। गज़ारियूं कयूं, धारियुनि सां साकार कयूं, पंहिंजनि जा दुश्मन थिया, जागीरूं वरितऊं। हीउ बि वठी सघे पियो। सुधी सेज हुयासि, मूंखे आ उथारियो। जनी जाॻायासि, आऊं न चई थी उन्हनि। हाणे जिन जी आह मूंखे जाॻायो आहे, जिन जे दर्द ॾुख तकलीफ़ जाॻायो आहे, हाणे मुंहिंजो उन्हनि खां सा जीअण न आहे। ऐं पाणी चए थो, सुधी सेज हुयासि, सुखियो सताबो हुयुसि, पर इन आह मूंखे उथारियो आहे। ऐं इन आह जे करे पोइ ही मैदान में लही आयो आहे। अदा पाणी ढुक दे यार। हलूं था हाणे, अलाए केसि ताईं बर्दाश्त कयो तव्हां, पर हलूं था।